ताजान के पाकिस्तान के असम्बली के अंदर देखो आले सुन्नत के उलमा करारदाद पेश कई इनके मुर्तद डिक्लेयर कयो वने काफिर इनके डिक्लेयर कयो वने वा करारदाद पेश करण वारो अबू बकर सिद्दीक जी औलाद होयो वो सिद्दीक हो हजरत अल्लामा शाह नूरानी ज़ाहिरा जो खिदमत हुआ अल्लामा अब्दुल मुस्तफा अज़हरी हुए मौलाना अब्दुल सत्तार खान न्याजी हुए इन ज़माने में तारीख हुयो माता के यो बुधाई दो अला मु एकरे मां बुजुर्ग जी आलम जी गाल पे बुधी एकड़ी खत्मे नबूवत दी तारीख पाकिस्तान में हली हुई उनमें मौलाना शफी मोहम्मद उकारवी कैद दे अंदर हो उनके बुधायो उन नेमते एतरनी मौलवी साहिब पिंडी गुलामुल्ला पिंडी वारो उन मानुन जो हमरा वा एडन मानुन भी पंजाब माफी नामा लिखा बाबा है ना तारीख सा असा जो वास्तो कोने तारीख हली भी सही मानु आया भी सही माफी नामा जमा करायो केस असा जा खत्म कयो असा माफी था वठो गवर्नमेंट उन वक्त में जेका हुई अंग्रेज जा असर वो माफी वठंदा वया पर जने अल्लामा शफी मर्द ओकारी की चयो तुजो पुट गुजर वियो आज गुजारे वियो जेलर के चयो बिन सिद्रंज मस्जिद मौलाना लिखो उन दे दस्तखत कर तू आजाद थी दे कि मां कोन आजादी वठंदुस जे क्या माफी था वठंदा कली वठा असली मुस्तफा जा बेवफा गुलाम नायो रसूलुल्लाह जा वफादार गुलाम आयो वो जेको कुछ चयो सही चयो जो कुछ चयो कुरान सुन्नत जे रोशनी में वो तकदीर करिया उनका हथ कोन खणंदुस हली मुके जेल में विहायो वेठा जो इन अरसे में बुजुर्ग जो बियो पुट गुजारे वयो जो सा हाणे भला माफी नामो वठो ओ पुट जो वयो आ सभई हलिया वया मदीने वारे जे शान जे मथा कुर्बान माफी कदे में उतारी कोन वठंदो हर बुजुर्ग जी पहली खिदमत हर एक पहले खत के लिहाज सा खत के नबूवत के वास्ते कुर्बानी दिनो खुदा उनके मदारों में रहमत नाज़िल फरमाए सभी भी पूरी उम्मत की तारीख भरिया भरी भैया जय जमाने में अरे किस्म जा गद्दार होता उम्मत उनके कैफरे किरदार ते पहुंचायो ऐ सुख वरी आलमन तदे खयो जने पाकिस्तान जे असेंबली में के काफिर करार यारो ऐ वा सितंबर वाली अजो की तारीख हुई जे तवा ऐसा गद थी करे इन जगह ते उन लिहाड़े के मनायो था इयो भी याद जरायो था बाबा क्या गजल जरूर रहा पर असल किरदार तवा जो हो अहले सुन्नत जे उलमा जो हो खिदमत उन जो बयान कयो जो खुदा उन का खिदमत वरती ऐ तवा असा जे जमाने में तवा असा वक्त जे में आयो अल्लाह रब फरमाए उन जो साजिशों सदाई होनी है तवा असा जो फर्ज तवा असा इन मामले में खामोश न रहो तबस्सुम यो न था कयो तो 7 सितंबर ते प्रोग्राम जरूर असा के कहा काफी सारा रखा थे तो या दुनिया ख्वाहिश मांग में तवा के अर्ज कयो असा जो ईमान अल्लाह नबी ने वारो अल्लाह जो आखिरी नबी है वो आखिरी नबी है जेका बाद में को दुनिया में हाने नबी नहीं दो क़यामत ताई नबूवत रिसालत रसूलुल्लाह हुजूर फरमायो मा आखिरी नबी मुझी मस्जिद में आखिरी मस्जिद सुभान अल्लाह बाकी बस नूकुल सवाब के लिहाज सा मानो अचे के नबी जी ठहराए मस्जिद दे पाण फरमाए मुझी आखिरी नबी मस्जिद मुझी उन लिहाज सा आखिरी मां आखिरी नबी कुरान पे आखिरी किताब मां आखिरी नबी उम्मत पे आखिरी नबी जी तवा सा आखिरी उम्मत आयो अल्लाह ताला तवा सा जे हाल जे बता रहम करम फरमाए तवा प्रोग्राम में आयो तवा शिरकत कई अल्लाह ताला तवा के दारे जो सादत नसीब फरमाए ताजदार खत्मे नबूवत मां आहिस्ता चहो तवा दा ढा चहो ताजदार खत्मे नबूवत भाई तेड़ा खड़ो जो असा खड़ो स्टेशन रोड ते मदीने में मदीने वाली जी नजर असा
ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त अचन पिया दोस्त बचन पिया बचन पिया खत्म नबूवत या रसूल अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसाला बैयत मथे नारे रिसाला नारे रिसाला नारे तहकीक नारे तहकीक सरकार जी आमद दिलदार जी आमद मदनी जी आमद ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह फक्तुलू फक्तुलू मरहबा मरहबा मियां के बियाह से अल्लाह सही फूंदा है या भी विंदी असां में सही को शेर पे पढ़ियो हज़रत जो साईं भी फरमायो प्रोग्राम कयो तो तहां जे मथां के तारा मत वसाए हक हक है बरसता नहीं देख कर अमर सुभान अल्लाह बरसता नहीं देख कर अमर करो सलाम सलाम यो किसी नो सलाम ता आबादिया या गैर आबादिया बेशक कलराठी ज़मीन या भली ज़मीन मी वसंदवा त कलर ते भी वसंदवा त आबाद ज़मीन ते भी वसंदवा जिते सलो न फुटे उते भी मी वसो वने अल्लाह हज़रत अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह जॾहिं ही ककर जेको आहे त तव्हां जे रहमत जो मोहताज अवां खां मुस्तफ़ी थी करे बाद में वसंदवा इहो जॾहिं ॾिसी नथो वसे त तव्हां कीअं रुॻो नेकनि जे मथां छो वसो असां सभिनी बदकारनि जे मथां वसी हाय हाय सुभान अल्लाह बरसता नहीं देख कर अगर रहमत ऋषि कौन वसंदो बरसता नहीं देख कर अगर रहमत बरसता नहीं देख कर अगर रहमत बरसता नहीं देख कर अगर रहमत बदू पर भी बरसात बरसाने वाले बदू पर भी बरसात बरसाने वाले सुभान अल्लाह चमक तुझो से पाते हैं सब जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझो से पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंह तो बस करो जे चाहिए 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 दोस्त जा बस न बस न बस न
बस न थो कयां त मूंखे तव्हांजो ख़्याल थो ॾे अहिड़े बरसात जे मौसम में तव्हां आयो पोइ बि अञा लाइ छा ख़बर बहरहाल हीअ त माशाअल्लाह मौसम बि बहितर थींदी वञे इहो सभु सदको आहे हुज़ूर जे रब जो सुभान अल्लाह तव्हां बि जो वेही रहिया अलाह जी नज़र बि तव्हां ते मदीने वारे जी नज़र बि अव्हां जे मथां पर वेठा आहियूं त पाण रब जी ज़रूरत सभु कंहिंखे आहे असांखे त ज़रूरत होए आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के शरीफ में पाण तवाफ़ भी कयो बैतुल्लाह शरीफ अॻियां हिकिड़ो शख़्स हलियो पियो चवंदो पियो हले या करीम या करीम या करीम या करीम हुज़ूर उनजे पुठियां उन खां ॿुधूं त पाण बि फरमाइण लॻा चवण लॻा या करीम या करीम या करीम सुभान अल्लाह उनजो ॿुधो उन सम्झो त मुंहिंजो शायदि नकुल पियो करे जेको मुंहिंजे पुठियां आहे पोइ ॾिसी हुज़ूर जे हिन नूरानी चेहरे ते नज़र पियसि चओ सुभान अल्लाह बेटा ईसा फरमाए थो जखरे जहिड़ो जान ॾिसां कोन देह में मुहर मिड़नी मुरसले सरस संदस शान फकान क़ाब कौसैन औ अदना इहो मुयसर थिस मक़ाम हो न आगे जो एहसान जहादी में हेड़ो सूरत साड़ जामदी जे ॾिसो जे दियो सुख न सुमो कॾहिं वर पासा दे वो मुखां गे सब घड़ा घिड़ी सुभान अल्लाह बेटाई साहब चयो पर हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल गफूर हमायूनी उत्तर सिंध जो मुजादा वॾो बुज़ुर्ग आलिम में हो असांजा उस्तादनि जा उस्ताद उन मथी लिस्ट में अचे थो पोइ और हुज़ूर जे दरबार में अर्ज़ करे हेॾे आयो सुभान अल्लाह चयो तो तुझे दंजल में जमाल जी इश्क़ करी कया मुल्क मुती अबसी अवरी सुभान अल्लाह तुझे जलवे जमाल जी इश्क़ करी कया मुल्क मुती अबसी अवरी छा जिन्न मलाइका पूरा परी है रानो हजारे मानर गो चल सुभान अल्लाह तुझे शाही दसर ख्वान मथे मेहमान हजारे मानर गो शाही दस्तर हुज़ूर जो नूरानी चेहरो मुबारक जो ॾिठई अर्ज़ करण लॻो ऐं नूरानी चेहरे वारा जीअं मां थो चवां तूं बि पुछां ईअं थो चवंदो अची मुंहिंजे मथां का ताना ज़नी त कोन थो करी नकुल त मुंहिंजा कोन थो लाही जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हूंदी त मां तुंहिंजी शिकायत पंहिंजे नबीअ जे हुज़ूर में पेश कंदुसि या ॻाल्हि जो ॾिठे कई त साईं मुस्कुरायो फरमायो तुंहिंजो नबी केरु आहे मुंहिंजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुञाणे थो मिलियो आहे न मिलियो न आहियां मुलाक़ात कान कई आहे मुस्लमान कीअं थिए जे बस अनॾिठो सौदो करे अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
हुज़ूर हिकिड़े मौक़े ते फरमायो मुंहिंजी दिलि चाहे थी मां पंहिंजे भाइरनि खे अल्लाह साहब नज़ जो या रसूल असीं न आहियूं भाउर पाण फरमायो न तव्हां मुंहिंजा साहबी आहियो मुंहिंजा भाउर उहे आहियो जेके मूंखां बाद में ईंदा तव्हां त ॾिसी ईमान आंदो आहे उन ॾिठो मां मोहम्मद ते ईमान आंदो सुभान चंद अल्लाह खे चीरबो तव्हां ॾिठो सिज खे वापसि ईंदे तव्हां ॾिठो आंगुरनि मुबारक पाणीअ जा 5 दरिया हलिया उहे तव्हां ॾिठा तव्हां ॾिसी ईमान आंदो आहे ॾिसंदा कोन अण ॾिठे हर शइ ते ईमान आणींदा आंगुरनि मां पाणी कीअं निकिरंदो पर हू मञीदा ईमान आणींदा किताबनि में पढ़ंदा अहादीस में पढ़ंदा मौजज़ा पढ़ंदा तव्हां अखियुनि सां ॾिसो था हू अण ॾिठे मां मोहम्मद ते कलमा पिया भरींदा जेके अकुल जे पुठियां अॼु बि जेके अकुल जे पुठियां था हलनि वरी कंहिं शइ खे न मञींदा हुजनि हुन जो मसइलो आहे पर उम्मत में वरी आलिम अहिड़ा बि वेठा आहिनि जो उन्हनि जेके कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि कम्युनिस्ट क़िस्म जा माण्हू आहिनि जेके इस्लाम ते हुज़ूर जे मौजज़ा ते ज़रे ज़रे ते एतिराज़ कंदा त उम्मती वरी वेठा आहिनि जेको हर लिहाज़ सां हुज़ूर जो दिफ़ा कंदा हुज़ूर फरमायो उहे मुंहिंजा भाइर बाद में ईंदा जेकॾहिं 1400 साल बाद में सिकरनि जे शहर में स्टेशन रोड जे मथां वेही हुज़ूर जे ख़त्मे नबूवत जे प्रोग्राम वेही ज़ाहिर आहे पंहिंजो आख़िरी नबी सम्झी त आया आहियूं अल्लाह जो आख़िरी नबी आहे जेको असांजे तरफ़ आयो हुज़ूर खे पंहिंजो शाफ़ी सम्झी त आयासीं हुज़ूर खे पंहिंजे लाइ तव्हां सां मददगार सम्झी त आयासीं हुज़ूर जे मथां असां कलमो भरियो जो हुज़ूर आयो उनखे मञे करे ते आयासीं उम्मत जी एतिरी ख़्वाहिश हुजे ऐं हुज़ूर उन जो इज़हार न फरमाइनि असां त बाद में अचे बाद में ॻाल्हायूं था उम्मत खां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मोहब्बत जो इज़हार 14 सदियूं पहिरियां ई फरमाए विया जेके बाद में ईंदा अण ॾिठे मूं ते ईमान आणींदा हुज़ूर पहिरियों क़दर फरमायो ऐं पाण फरमायो दिलि थी चाहे ॿारनि सां मिलां हाणे हुन बि अर्ज़ु इहो कयो त साईं मां ॾिठो कोन्हे अण ॾिठे ईमान आंदो आहे पर हाणे जे मुंहिंजे पुठियां तूं ईअं पढ़ंदो ईंदे त मां उन वटि ज़रूरु तुंहिंजी शिकायत कंदुसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो ॾिठो कोन्हे पर चइते तो अण ॾिठे कलमो पढ़े मुस्लमान थियो आहे उहो मोहम्मद माई आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर जे कदमनि मुबारकनि ते करे तूं मथे खयो पाण फरमायो ईअं न कर हीउ जेको दुनिया वारनि सां आम मामूल हूंदो आहे उहो ईअं कंदा आहिनि मुंहिंजे अॻियां ज़रूरत कान्हे का साईं हुनखे भाकुर में वरितो नबी करीम अलैहिस्सलाम सां मिलिया जिब्रील लही आयो अर्ज़ु कई या रसूल अल्लाह इन तव्हां पंहिंजे नए आशिक़ खे फरमायो जेको हाणे तव्हां सां मिलियो आहे इनखे फरमायो त अल्लाह फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना क़यामत जो ॾींहुं थींदो मां रब तुंहिंजो हिसाब वठंदुसि हुज़ूर फरमायो अल्लाह जो पैगाम आया क़यामत जे ॾींहुं गुनाहनि जो हिसाब थींदो जैसे मुंहिंजो हाणे फरमा हा तुंहिंजो जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह गुनाहनि जो हिसाब वठंदो त पोइ मां अल्लाह जे रहमत जो हिसाब वठंदुसि